अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारी सीरिया है हथियार न्यूज़ में है मोहम्मद उमर शंपानी। नाज़रीन सखर में आगे ब्रेकिंग न्यूज़ ईंदो हालात सखर में म्युनिसिपल इंतजामिया पारां ग्रीन क्लीन सफ़ाई जो मुहिम शुरू करे ॾिनो। वधीक मालूम कंदासीं हथियार न्यूज़ जो सीओ आदम शंपानी खां। जी आदम शंपानी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हिन वक्त मौजूद आहियां सखर फंड ग्लोबल चौक ते, जिथे इस्लाम शेख पारां ग्रीन क्लीन सफ़ाई जो मुहिम शुरू कयो वियो आहे। ऐं इहो सफ़ाई आरज़ी सफ़ाई आहे। बिलाल भुटे अचण जो इंतज़ारु आहे। हे ॿिनि टिनि ॾींहंनि जो सफ़ाई आहे। इहो सफ़ाई मुकमल कयो वञे त सखर में कोई मरीज़ इस्पताल में दाख़िल न थींदो। मुंहिंजो इहो ई चवणु आहे त गाॾियुनि मुंहिंजा कैमरामैन ॾेखारे सघे त हे केतिरियूं गाॾियूं बीठियूं आहिनि ऐं केतिरो अमलो म्युनिसिपल जो आहे। ऐं म्युनिसिपल जो इहो ई अमलो कमु कंदो रहे त सफ़ाई बिल्कुलु शहर में थी सघे थी। ऐं इन हिसाब सां ॾिठो वञे त ट्रैक्टरनि जा सवे ट्रैक्टर मौजूदु आहिनि ऐं सफ़ाई वारो अमलो हज़ारे माण्हू मौजूदु आहिनि। जंहिं महिल हे कोई मौक़ो या इवेंट अचे थो, इन ते इहे ज़ाहिर हूंदा आहिनि। इवेंट खां पोइ इहे ग़ाइबु थी वेंदा आहिनि। आदम शंपानी, तफ़सील खां आगाह करण जी महिरबानी।